لله وكفى والصلاة والسلام على سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هذه سبيلي أدعو إلى الله على بصيرة أنا ومن اتبعني وسبحان الله وما أنا من المشركين فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر قل تعالوا واتل ما حرم ربكم عليكم ألا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا فقد قال الله تبارك وتعالى فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر كلما ألقي فيها فوج سألهم خزنتها ألم يأتكم نذير قالوا بلى قد جاءنا نذير فكذبنا وقلنا ما نزل الله من شيء إن أنتم إلا في ضلال كبير وقالوا لو كنا نسمع أو نعقل ما كنا في أصحاب السعير فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر إنه من يشرك بالله فقد حرم الله عليه الجنة ومأواه النار وما للظالمين من أنصار فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر كتاب أنزل إليك فلا يكن في صدرك حرج منه لتنذر به وذكرى اتبعوا ما أنزل إليكم من ربكم ولا تتبعوا من دونه أولياء قليلا ما تذكرون سبحان ربك رب العزة عما يصفون سلام على المرسلين والحمد لله رب العالمين صلاة اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قابل احترام مسلمان بھائیوں اور بزرگوں، قرآن مجید جو ہے مقصد چاہیے اساں تمام حلال حرام جائز ہے ناجائز ثواب ہے گناہ جے وچ میں فرق سمجھ چھو تو کترا مسلمان جے کے گناہ کے ثواب سا سمجھن
मुजादा इस्लाम में नबी साईं फरमायो अलैहिस्सलाम अत्ताइब मिन ज़ंब कमल्ला ज़ंब लहू फरमाइनि जंहिं गुनाहनि खां तौबा कई ॼण गुनाह कया ई न आहे जागो था हा गुनाह कयो न सम्झो अल्हम्दुलिल्लाह का ॻाल्हि सम्झ न अचे प्यारा उतां बि इशारो कयो न सम्झोसीं त मां वरी ॿीहर कयो हलाल हराम सवाब ऐं गुनाह जाइज़ नाजाइज़ जे विच में फ़र्क़ु सम्झूं छो त जेतिरे ताईं तव्हां असां गुनाह खे गुनाह न सम्झंदासीं तौबा नसीब न थींदी छो तौबा कबी आहे गुनाह खां जेको गुनाह खे गुनाह न सम्झे प्यारा इहो तौबा न कंदो बिना तौबा जे मरी वेंदो ऐं नबी साईं फरमाए ॿुधायोमांव त तौबा करण वारो ईअं आहे ॼणो गुनाह कया ई न सुभान अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असांजे तव्हां पंहिंजे मुल्क में दीनी तालीम न आहे तव्हां चओ त हेतिरा मदरसा आहिनि मुल्क में पढ़ाई हले थी तालीम पर तव्हां पाण ॿुधायो जॾहिं तव्हां ईद ऐं जनाज़ो इमाम पढ़ाईंदा आहिनि त पोइ नियत ॾाढियां कंदा आहिनि की न आहिस्ता अंब ॻाल्हायो ॾाढियां न नियत जी माना ई दिलि में कबी आहिस्ते ॾाढियां छो था कनि तव्हां मुस्लमान खे अॼु ताईं ईद ऐं जनाज़े जी नियत बि न सिखिया छा मां ग़लति थो चवां तव्हांखे जो नियत अचे त इमाम नियत ॾाढनि छो करे अछूं ॾाढियूं थी वियूं ईद जी नियत न थी अचे जनाज़े जी नियत न थी अचे नवाब खां जो ख़त अचे उनखे पढ़ंदासीं बार बार छा लिखियो अथई रब जो क़ुर अर्श खां आयो आहे हिन खे मुस्लमान न पढ़ण जे लाइ तयारु न ॿुधण जे लाइ तयारु छाणा थियो सोचूं अॼु वक़्तु आहे असां खाइण पीअण लाइ न आया आहियूं कमाइण ऐं घुमण फिरण लाइ न आया आहियूं ख़ुदा जो वास्तो अथव क़ुर पढ़ो हराम हलाल जी माना लिखी पई आहे सम्झो नथा वञी सघो पाण घर में क़ुर पा के रखो कंहिं पढ़ियल लिखे चओ था रुकू हिकिड़ो पढ़ी रोज़ानो असांखे हुनजो तर्जुमो ॿुधाईंदो पढ़ त ख़बर पवंदी हलाल छा आहे हराम छा आहे वक़्तु आहे त अॼु सिखूं ॿियो अॼोके ज़माने में अल्हम्दुलिल्लाह आलिम या हाफ़िज़ ॻोठनि में वेठा आहिनि वक़्तु कढो वञी वेहो क़ुर पढ़ियल आहियो त कारी साहिब खे ॿुधायो ॿुध मुंहिंजो क़ुर सही आहे पर जे पढ़ियल न आहियो सबक़ु वठो हिकिड़ी आयत रोज़ानो सबक़ु पढ़ी अचो नमाज़ सिखो नमाज़ पढ़ो था त आलिम खे ॿुधायो मुंहिंजी नमाज़ सही आहे नथी अचे सिखो अलाह जा बानो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन सिखंदे मरी वियो इहो शहीद आहे सुभान अल्लाह जागो था पोइ ॿियो छा खपे अहिड़ो मसइलो आहे न जंहिं ते ख़र्च न का फीस न को बिल भला जेको टाइम लॻे ॾींहं जो राति जो वञी पंहिंजे मुड़ुस साहिब या हाफ़िज़ साहिब वटि वेहो 10-15 मिंट हिकु सबक़ु क़ुर जो वठो आहिस्ते आहिस्ते ईद सिखो जनाज़ो मुंहिंजा दा सिखंदे रहियो सिखंदो मौत अची वियुसि इहो शहीद थी वियो हदीस पाक में आहे क़यामत में अलाह हिनखे शुहदा शहीदनि सां गॾु उथारींदो सुभान अल्लाह मञो त भाई थी हुई खोड़ा इहो शहीदनि सां उथूं क़यामत में शुहदा सां इहो थोरो मसइलो आहे ख़ुदा जो वास्तो अथव ॿुधी करे धोलियूं छंडियूं न वञो ॿेड़ी कुझु खणी वञो ख़ाली न वञो सम्झो असां वटि गुनाह ऐं सवाब में फ़र्क़ु माण्हू खणी कोन था उनखे ख़बर ई न आहे यादिद में वेठा आहिनि गुनाह खां तौबा करण वारो ॼण गुनाह कया ई न आहिनि वरी हिकिड़ो अमल नेकी जो अहिड़ो अथव उहा नेकी जंहिं कई थोरो गुनाह माफ़ न थींदा पर रब क़ुर में चए थो मां इनाम ॾींदोमांव जागो था न भाउ नेकी अहिड़ी आहे हिकिड़ी इस्लाम जे अंदरि जंहिं उहा नेकी कई थोरो गुनाह माफ़ न कंदोमांसि गुनाहनि सां भरियल आहे त क़ुर चए थो इनाम ॾींदोमांव
ابا رسیامی نام کھالا ہے سمجھ رسیام کھوڑ مانو تو دا اینا دا سا گناہ گاروں سائیں اللہ آسا جی بدھن دونا ہے کیڑو کوڑا کیڑی غلط کہا تھا گناہ گار رب دے اچے سو رب انام تھوڑے سے سیانا چھو اللہ تے کوڑ نانو قرآن میں فَبْتُ قَالَ رَبُّكُمْ اُدُونِي أَسْتَجِبْ لَكُمْ منو تھا قرآن منو تھا وہ ہتھ تو متھے کہو قرآن منو تھا فَبْتُ قَالَ رَبُّكُمْ فرماؤ تاں جے رب اُدُونِي أَسْتَجِبْ لَكُمْ ماکھے سڈیو سڈ قبول کندما سبحان اللہ یہ تے یہ کونے تو مولوی سڈے پیر سڈے مسلمان سڈے یا کافر سڈے ماں سبنی جو رباں جیکو سڈی دو سڈ قبول کنو سبحان اللہ انہاں جو کو تبے مجھے رب نے بدھوں دعا ماں گناہ گارا اکل سکھو یا نہ چاہو اچھوڑا صاحب قرآن ماں ہکڑو کم کیو الا من تاب و آمن و عمل عملا صالحا فاولئک یبدل اللہ سیئاتہم حسنات وَكَانَ اللَّهُ غَفُورًا رَحِيمًا اللہ فرمت قرآن میں جہاں توبہ کئی گناہن کھام آگتے نہ کم چھڑے آئے گناہن والا کم وَآمَنَ ایمان شرطا وَعَمِلَ عَمَلًا صَالِحًا آنے بھلا عمل شروع کہیں نیک کم گناہن والوں پس چھڑے آئے سائیں گناہگار تمہاں بھرے لائے گناہن میں معافی دیندے یا رعایت اللہ فرمت تو معافی رعایت جو مسئلہ نہ ہے مجھے بگڑل بانو موڑے موٹی آئے بات سنجانے انعام دیندو ماں سبحان اللہ یہ ورطان تھا بیچارا اللہ سنجی نو بدھو پڑھا قرآن لگا لگا بھلا ماں بھی صاحب پڑھے بیٹھا ہاں پڑھا اللہ من تاب و آمنا جائے توبہ کئی گناہن کھا ایمان اتھس اور ایمان چاہیے تاجے ملک سانجے میں غیر مسلم آئین ابا باگڑی مارے چاہے کولی بولی یا ونی آئین نہیں دو کہیں کہ ونی تو گالا ہے سنکتا بے ایمان ہے کم تکر فلا سودو کیے نے کاوڑ بو کو نے خوش ابا کاوڑ بو نا بے ایمانوں کے سوچا ہی وہ بھی چاہے تم آکھے بے ایمان نہ چاہو اساں بھی چاہو تھا ایمان والا ویسا ہوں سب تو ایمان شے کے لیا آئے کو مانو جو کو تھی ماں کے بودا ایمان چاہی پوچھاں تو تمہیں کہاں بھلا دے شام ہے توبہ کہیں گناہ کھاں ایمان اساس ہے ایمان چاہی وری وہ مائیو نبی پاک سب تو صلی اللہ علیہ وسلم ہمارے توجہ کہو ہیڈے ہونڈے ڈسندو قرآن کا توجہ ہٹائیں دو سمجھ میں گال نہیں دو اللہ جی نعمت آئیں جو قدر نہ قدر سے جائیں بھی نعمت جو رب ہوا نعمت خسے وڑھا فرمائے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم من بنا للہ مسجدن فی الدنیا بنا اللہ لہو بیتن فی الجنہ او کما قال فرمائے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جائیں دنیا میں مسجد ٹائی اللہ نے جی جائے جنت میں ٹائیں سبحان اللہ جاگو تھا جہاں دنیا میں مسجد ٹھائی اللہ جلائے اللہ انہی جا کاتھے ٹھائیں دو ابا جنت تاں بتائیو تاں جو رائے چاہے ہر منو مسجد ٹھائے تو کوئی جنت میں منی یا نا سمجھو تھا نا منی اللہ فرماتا نا مسجد ٹھائے ہوئے کہ ملندی جنت ہے پر قرآن میں نے قانون ٹھائے ہوا انما یامر مساجد اللہ من آمن باللہ والیوم الآخر وقام الصلاة وآتى الزکاة ولم یخش الا اللہ سبحان اللہ قرآن فرماتا انما یامر مساجد اللہ من آمن باللہ والیوم الآخر مسجد اٹھائے جو ایمان اللہ تیا بیو ایمان قیامت تے
ना पुछी सो कि हिंदू खां क़यामत थींदी चवंदो हा साईं अल्लाह आहे हा अबा मेरा पुत्र ओ बच्चो करबा अल्लाह आहे को शरीक धनी जो आहे चवंदे धनी जो शरीक केर थी वणे बि हंसजे अल्लाह भी आहे मूंखे ईमान भी आहे फमत इन्नमा कानून ठाहियो आहे रब क़ुर में ॿुधो इन्नमा यामुर मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर क़ुर फमत वो ठाहे त जो ईमान अल्लाह ते बे नंबर ते ईमान क़यामत ते हुजे वरी क़यामत जी ॿी ॻाल्हि आहे अल्लाह ते ईमान ॿियो क़यामत ते ईमान हाणे सम्झो साईं ईमान छा आहे फमत मिन अन्नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाह अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह कुरान थो चए के माण्हू अहिड़ा आहिनि जेके मोहबत रखण अलाह खां सवाइ ॿियनि सां अहिड़ी जेको अलाह सां रखणु घुरिजे उहाड़ी मोहबत ॿियनि सां रखियो अल्लाह सां मोहबत ॿियनि खे शरीक कयूं फमत ॿुध क़ुरान वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह क़ुरान चए थो ईमान वारा जेके आहिनि जी सभ खां वधीक मोहबत अल्लाह सां अब सम्झो ईमान वारनि जी सभ खां वधीक मोहबत कंहिंसां क्यों अल्लाह सां छो दाना वेठा सभु समझदार प्यारा मोहबत उन सां थींदी आहे जेको नवाज़े न सम्झ छा चवंदो माण्हू अदानी माण्हू जे तूं सॾ ते चमल चवई ॾींदो आहे जीअं चवंदो आहे उअं ई कंदो आहे छो चवंदा आहिनि मूंखे नवाज़ियो आहे मां अहिड़ी पोज़ीशन में न हुउमि हाणे सम्झो ॻाल्हि मूंखे मिसाल रोज़गार न हो रोज़गार लाइ ताईं नौकिरी ॾिनई फलां शइ ॾिनई फलां इन मूंखे नवाज़ियो आहे त जहिड़ी जीअं चवंदो मां उअं ई कंदुमि मुंहिंजी हिन सां मोहबत आहे मोहबत प्यारा उन सां थींदी जेको नवाज़े सम्झो था हाणे फमा थो क़ुर मन तदू नेमत अल्लाह ला तुसूहा एतिरा एहसान कया तमाम आला फमा थो क़ुर में गणे बि न सघंदो एतिरा एहसान अबा सियाणा चवंदा आहिनि अदा फलां माण्हू जे सां न फिटाइजो कस लॻी वञे खाइजो इन जो असां ते थोरो आहे छा था ॻाल्हायो हले सम्झो था हले मूंखे ठुकाए खोपा चढ़े विया त पाणी न पिया सभु सम्झो था न मोहबत सां थींदी आहे जेको नवाज़े वॾा सम्झाईंदा अबा हिते मोहबत आहे